साईं प्रोग्राम में ईअं न ॻाल्हाइबो आहे, तव्हां ब्रेक में तव्हां सम्झायां थो मां। ॻाल्हि हिकु न थी असांखे घड़ी घड़ी तूं चए थो पियो त साईं चेहरो ॾिसो मुंहुं ॾिसो छाजो मुंहुं पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई न, इहो त स्क्रिप्ट में आहे, स्क्रिप्ट बि आहे छाजो जी नाज़रीन वेलकम बैक टिपिकल टॉक में वसायो व्याजी साहब असां वटि मौजूदु आहे। व्याज वठण बि ऐं व्याज ॾियणु ॿई हराम आहिनि, यानी जेको व्याज वठे थो उहो बि हराम खाए थो, ईअं सम्झो जेको ॾिए थो उहो बि उन मुनाफ़े जो खाए थो, हराम खाए थो, इहो त साबित आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, बैंक में पैसा जेको इंट्रेस्ट रखो था उहो बि हराम थियो न, उहो त न उहो मुनाफ़ो मिले थो या शेयर्स जो कारोबार आहे। अच्छा हिते मुनाफ़ो थो मिले, शेयर्स वधनि था स्टॉक एक्सचेंज में कंहिंजा, त पोइ असांजो बि स्टॉक एक्सचेंज आहे। तव्हांजी कहिड़ी स्टॉक एक्सचेंज आहे साईं? बाक़ी पैसे जो जेको कारोबार आहे इहो अहिड़े स्टॉक एक्सचेंज आहे। स्टॉक एक्सचेंज हिकिड़ो इंटरनेशनल इदारो आहे जिते मुख़्तलिफ़ कंपनीज़ जा शेयर्स हूंदा आहिनि, शेयर्स जो कारोबार थींदो आहे। ठीकु आहे, तव्हांजो इंटरनेशनल आहे, असांजो लोकल आहे, ऐं हे बि स्टॉक एक्सचेंज आहे। उते डॉलर्स जी रदो बदल थींदी आहे, हिते वरी रुपए जी थींदी आहे। हल अच हाणे ॻाल्हाए डिस्कस कर न, बाक़ी हरू भरू वेठे हिते तुंहिंजे व्याज खाए थो व्याज खाए थो, हल खाऊं था पोइ हराम खाओ था, दिदा दिलेरी सां चओ था हा खाऊं था। हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां, उनको भलो न आहे जेको असां जेको आहे सो जेको आहे माण्हू चोरी करे, माण्हू को दाड़ो हणे, कंहिंखे मारे, कंहिंजो को खून करे, उनको भलो आहे न, इहो व्याज त भलो आहे न। माना शर्म हया नाले जी का शइ नथी अचे तव्हां में नज़र। हिकिड़ी मां तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियई, हाणे जेको ग़रीब जेको मिसकिन आहे, जंहिं वटि रुपयो कोन्हे, उनजी कहिड़ो इज़त आहे? उनखां ईअं मदद करे सघो था तव्हां, बाबा 10,000 तोखे या 50,000 ॾिनो, हाणे हिकिड़ी 50,000 ई आस्ते आस्ते करे असांखे वापसि, या कर्ज़े हसना जीअं थींदो आहे। तूं भली जा असां सां गॾु हल, तूं असां मूंसां गॾु हल, ॾिसूं था तोखे माण्हू पहिरें पई मिलनि था या मूंखे था मिलनि असांजे इलाइक़े में। हल मसइलो इज़त त पैसे जो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, इज़त पैसे जी अड़े इज़त पैसे जी न आहे। हल कैमरामैन खे इहो हिनखे त पहिरें पओ, हाणे हिते को वॾो को मिनिस्टर अचे ओॾी महिल झुकी वेंदे, पटको लाइ पेरनि ते वेही ॾे, नौकिरी ॾे नौकिरी ॾे। मां तोखे सुञाणां थो पुटु, तूं जेको बि मिनिस्टर ईंदो हुनखे चवंदो आहे नौकिरी ॾे, मिले ई नौकिरी। मसइलो पैसे जो आहे, सॼो इहो टिन जो मसइलो आहे बाबा। बिल्कुलु इहा ॻाल्हि त आहे। हिकिड़ी जॻह ते वियुमि, हुते हुननि चयो त 20 लख रुपया ॾिए त नौकिरी ॾेई। तूं छा चयो? मां चयो 20 लख हुजनि त वेगन वठी सखर खां लाड़का न हलायां। मसइलो इहो बिज़नेस जो आहे न, ख़ुदा जो मार पए त चवनि पिया तूं असां ॾे अचे न व्याज जो, तूं हीअं करे मां तोखे व्याज ॾियां, 20 लख रुपया तोखे ॾियां, तूं अधु पघार मूंखे ॾियां, तूं खणे आ नौकिरी तूं कर, सॼी उमिरि जो पेंशन में बि अधु हुजे या लिखित वठायां, जेको ॿार ॼायो अथई न उनजो बि अंगूठो वठायां, सॼी ज़ैफ़नि जो बि अंगूठो वठायां। व्याज त उमिरि भर न लहंदो पोइ ईअं त व्याज न लहे न, तोखे नौकिरी त मिले थो न, तोखे शौक़ु नौकिरी जो आहे न। ख़ुदा जो मार पवियो, माण्हू असांजो सऊदी अबो रहे थो न, उहो आयो मोटी, हाणे तूं खोले थो व्याज ते दुकानु। पोइ अबे चयो त चए बाबा उते माण्हू चवनि था त तव्हां रुॻो उते नौकिरी लाइ छो था मरो, पैसा बि ॾियो था, ॿार कमकार कयो, ॿियनि कंपनियुनि में वञो, ख़ुदा जो को जोड़ थियो, बसि पढ़ी करे ॼण थोरो कयो अथव छा पाकिस्तान ते, सिंध ते थोरो कयो अथव छा, ठपो आहियो छा थोरे जो? ॿिया कारोबार कयो, को व्याज व्याज ॾियो, को व्याज व्याज खाओ, को हीअं स्टैंडर्ड में वियो, आहे तो वटि वांच अहिड़ो, अथई मुंडी अहिड़ो, हे अथई भला काॾे वियो? इनखे छा चइबो आहे जेको तव्हां पातो? हे ब्रेसलेट आहे। ब्रेसलेट अथई न, पोइ ज़ंजीर बि तव्हांखे पातल। मसइलो इहो आहे, तो व्याज मां ठाहियो अथव। मां क़ुर जो कसम खणां थो, मां कसम खणां थो, तुंहिंजी ज़ैफ़नि खे वाली बि न हूंदी सोन जी, बिल्कुलु न ड्रॉई ते क़ुर जी हेॾे ते हेॾे हेॾे आहे न। पोइ न पर हराम खाओ था ऐं ख़ुशि थी करे चओ था हा खाऊं था। हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुध, हे जेके माण्हू मारनि था पिया, हे जेके वॾा दहशतगर्द जेके बम धमाका कनि था पिया, इहे छा पैसा नथा वठनि, जो मुफ़्त में था कनि पिया? इहो त दहशतगर्दी आहे। मसइलो इहो आहे न त बाबा, उहो त असां अलाह जो महिरबानी आहे, असांजो अलाह ते अहसान आहे, अलाह साईं जो असां ते, त असां पंहिंजो अहिड़ा कम नथा कयूं। पर तव्हां पैसे खे पैसो थो कमाए मोरण, पैसो कीअं थो कमाए? तव्हां त साईं ग़रीब अबोज अवाम जो रत पी था छॾियो। वो पप्पू वो सुणा पप्पू यार तंग न कर, रुपयो वठी जंग न कर। पप्पू पप्पू न चओ, छो न चओ? गैर पार्लियामानी ॿोली इस्तेमालु न कयो। प्रोग्राम असांजो सोबर आहे ऐं पढ़ियल लिखियल माण्हू ॾिसंदा असांजो प्रोग्राम। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, पढ़ियल लिखियल तूं सुञाणिया थो सभिनी पढ़ियल लिखियलनि खे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हेॾे तोखे इज़त रास न आहे छा? न इज़त कहिड़ी? पप्पू प्यार जो लफ़्ज़ आहे, प्यार सां असां जेको वणंदो आहे हुनखे चवंदा आहियूं पप्पू सुणा पप्पू।
तोखे इज़त रास न आहे गंदा कारो आहे न गंदा इज़त सां गंदो भाव कारो बि चई सघो था इज़त सां वरी छा थियो? पर हिन छा चयो हिन असांजो आहे ॿांह थो वधां तूं चवे अरे बाबा हाणे हुनजो व्याज वधंदो वियो आहे त नथो छॾे थो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मां चवां थो मां प्रोग्राम में उथियो मां न पहिरियां वञी ॻोठु पुॼी वञ जे प्रोग्राम में उथियो मां ₹1,00,000 ॿियो चढ़ंदई व्याज जो बसि हाणे वञ वञ ₹1,00,000 चढ़ी वञे वञ वेह होॾे वञी वञ ॻोठ वञी जल्दी अॻु में हल हल हाणे हल उते टरे अची लाही थो तोखे गाॾी ॾींदो तोखे मोटरसाइकिल ॾींदो चवे त पार त बाबा हिनखे चिंगची ॾिजो यार तव्हां प्रोग्राम ख़राबु न कर असांजो अॻिते वक़्तु ख़तमु थो थिए चिंगची त मां जे पीउ खे ॾियां थो ते मां रुॻो पुॼां हुनखे जेको असांखे ख्वार थो करे पियो व्याज तव्हां खाईंदा रहंदव हराम खाईंदा रहंदव तव्हांखे कोई कुझु न चए हेॾे हेॾे हराम हराम चए थो सुबुह खां वठी हेॾे हिकिड़ी जेके औरत हुई पंजाब में माई हुई उहो पंहिंजो मुड़ुस जो गोश्त कटे करे उहो भाॼी करे खाधो अथसि ख़ुदा जो मार पवे पोइ उहो आराम ॾाए घरेलू झगड़ो हूंदो हुननि जो पंहिंजो को अरे तूं चरियो इहे केरु आहे तूं यार मां ख़ुदा जो कसम आहे असांखे चोंपल पातल हुजे हा त वाह कढां या बूट पातो पियो आहे माफ़ु कजांइ थोरो ग़लती थी वियो ॻाल्हाइण में उहो त घरेलू झगड़ो हुयो त थी सघे ज़ाल हुनखे कटे खाई वई हेॾे वई हिकिड़ी ॻाल्हि ॿुध असां उहो कंहिंजो गोश्त नथा कयूं पैसो आहे न पैसे खे पैसो थो कमाए न उहो त हाणे उहो बि कुदो कारोबार आहे जीअं असां शहर में ॾिठो आहे अक्सर त कुते जो ॿिलियुनि जो ऐं घोड़े गॾहनि जो गोश्त बि विकिणनि था कसाई बाबा हो जेके जेके ॿ भाइर हुया ॿिया कहिड़ा उहे खाइनि माण्हू जो ख़बर मां कढी करे उहो कंदा त मुंहिंजो ॾाॾो मरी वियो उन वरी फ़ोन कयो ख़बर मां तव्हांखे जे ॿ वारो करे खाइनि था पिया ईअं असांजो गोश्त खाई वञनि क़यामत जे ॾींहुं असांजा हॾा बि न मिलनि ज़ाहिर आहे उते गुरबत घणी आहे हिन जे करे गोश्त अफ़ोर्ड न करे सघनि पिया हिन जे करे उहे मुर्दा कढी खाई पिया वञनि ख़ुदा जो मरी वियो आदम खोरी वारो सिलसिलो आहे तव्हां सॼो त ज़िंदा माण्हुनि खे खाओ था साईं छो था खाऊं पैसो भला छो असांजो गोश्त खाइणो आहे छा पैसो कागज़ जो आहे उहो माण्हू व्याज ॾेई ॾेई मरी थो वञे मथां पर हुन व्याज नथो लहे सहूलियत केतिरी आहे फ़र्ज़ु कर तूं खे अहिड़ी का चटी अची वियो आहे तूं कारो थियो आहे तूं फ़र्ज़ु कर तोखे कंहिं कारो कयो आहे वरी इहा गैर पार्लियामानी ॿोली ॻाल्हायो हिकिड़ो मिसाल था ॾियूं खणी कटे छॾिजो नथो वणे तूं कारो थियो आहे तोखे ₹2,00,000 ॾियणा आहिनि एवज़े में तोखे हाणे हिकिड़े मिंट में काथो ईंदा अॻिलो तोखे ॻाढ़ो जेको आहे मारण लाइ तयारु आहे बंदूक खणी थो वठे वॾेरे फ़ैसिलो कयो हिनखे सुभाणे पैसा ॾे काॾो ईंदा इहे असां जहिड़ा ॿाहिरि जेके व्याजी आहिनि उहे तव्हांखे कमु ईंदा न तूं मूं वटि हलियो अचु भले जा 4 दफ़ा कारो थी त मां तोखे पैसा न ॾियां पीउ जो पुटु न आहियां कहिड़ी दुआ था कयो तव्हां त 4 दफ़ा कारो थी ऐं इहो अड़े पैसे जी सहूलियत आहे बाबा मां उहो सहूलियत ॿुधायां थो बैंक तोखे ॾींदो तकड़ में न क्रेडिट कार्ड हूंदो आहे पर उहो एतिरी अमाउंट न हूंदो आहे हुनजो न असांजो हेतिरा पैसा खणी वेठा आहियूं हथनि में माण्हुनि खे ॾींदा अचो वठो अचो वठो ॾुखी आहे सुखी आहे हे आहे पोइ माण्हू ॾियनि नथा टाइम ते त फासे थो न असांखे ख़बर हूंदो आहे त हे टाइम ते न ॾेई सघंदो अच्छा वरी जेको टाइम ते ॾींदो आहे असां हुनखे ॾींदा न आहियूं अच्छा इहो बि असूल अथई असांजो सम्झो था त ॾेई वेंदो महीने जे अंदरि हा। हुनखे तव्हां चवंदो न आहे व्याज न ॾे छो ॾियूंसि छो जो हुन मां तव्हांखे को फ़ाइदो न आहे को कहिड़ो तव्हां ॾींदव अहिड़े माण्हूअ खे जंहिंखे कुझु जेको बि न घटि में घटि साल लॻाए लिखत हूंदसि हुजे सुञो हुजे जेको जे ते किराए ते जॻह ॾींदा आहिनि हिकिड़े को साल गारंटी वठंदा आहिनि हा न हा त साल खां पोइ जेको आहे सो वरी ॿी मथे चढ़ंदो इहो बि व्याज थियो न हिकिड़े क़िस्म जो व्याज कहिड़ो आहे साईं? ब किराए ते जॻह ॾिए थो साल खां पोइ वरी अहिड़ो मोतबर आहे पेट्रोल ते हले थी छा जॻह किराए जी जॻह पेट्रोल ते हले थी छा हाणे हिते बंदि थी वई न वात बाबा हर माण्हू फुरण लाइ तयारु आहे तोखे ख़बर ई न आहे मिसाल को जनरल ॻाल्हि कयां थो त मसइलो इहो असां पंहिंजो सिधो कारोबार कयूं था व्याज जेको आहे उहो असां खाऊं था सरियाम खाऊं था खाईंदा रहंदो हाणे हिकिड़ो जेके फतवा ॾियनि था पिया व्याज आराम आहे हेॾो सारो ॾाढी सां हिकिड़ो मूं ॾे आयो अच्छा चए मूंखे ₹2,00,000 खपनि त नओं शादी करिणो आहे मां चयो तूं त भॼ सुभाणे फतवा ॾेई विझे असांखे माराए विझे उनखे न ॾिनो मां न ॾिन हा को बाबा अलाह जो माण्हू सुभाणे असांखे कर फतवा ॾेई माराए विझे पैसा बि न ॾे पोइ मां उनखे ईअं 5,000 ॾेई छॾियो मां चयो वठि हीअ असांजो जेके जंहिंसां तूं शादी करे थो असांजो वॻो हुनखे पाराए छॾिजांइ बाबा वठि ऐं व्याज तव्हां इहो ॾींदा रहंदव न मुड़ंदव हिन खां तव्हां ॾींदा रहंदासीं तुंहिंजे पीउ जा पैसा आहिनि छा हेॾे असां ॾे न त तुंहिंजो को ॾाॾे जो असां ॾे कर्ज़ु हुयो या तुंहिंजे असांजे मथां ज़मीन हुई भला किराए जी जॻह जो ज़िक्र छेड़े तव्हां मुंहिंजे ज़ख़्मनि ते लूणु बुरके छॾियो छो मां पाण अञा किराए जी जॻह में रहंदो आहियां अच्छा पोइ पंहिंजी जॻह ठाराए तूं असांखे व्याज वठि घणो व्याज ॾींदव तव्हांखे घणो ज़रूरत आहे मूंखे तक़रीबन 10-12 लख रुपया का ॻाल्हि कोन्हे का तव्हांखे 10 लख ॾियां थो साल जो मूंसां लिखत कयो साल जे अंदरि 10 लख न ॾिनो त जॻह मुंहिंजी अथव इहो त गिरवी रखणु न गिरवी नथो रखां न मां व्याज तव्हांजो घणो थींदो 10 लखनि 10 लखनि ते व्याज जेको आहे सो 20 लख थींदो 10 लखनि ते 20 लख डबल इंट्रस्ट आहे न तव्हां अगरि 5 महीननि में ॾींदो त 5 लख अथव
साल में 10 लख साल में केरु ॾेई सघंदो 10 लख साईं गुजरात पोइ जॻह त तॾहिं असांजी थींदी न ॾेई सघंदो त तॾहिं थींदो न मिल्कियत सॼी ईअं ठाही आहे तव्हां अलाह जो महिरबानी आहे मुंहिंजो हाणे पंहिंजो हिकिड़ो बाज़ार अथई वॾो सॼो बाज़ार आहे मुंहिंजो हुन में हिकिड़ो होटल आहे अलाह जी महिरबानी आहे होटल वारा पाण भॼाए छॾियासीं व्याजनि ते ई अहिड़ो कर्ज़ाई करे हुनजो मोकारो करे होटल वारा भॼी विया इहे क़बर में कहिड़ो मुंहुं खणी वेंदा इहो मुंहुं खणी वेंदासीं कहिड़ो तूं इहो खणी वेंदे न हा इहो पोइ असां बि इहो खणी वेंदासीं असांखे छा मुंहुं खे छा छा थियो आहे मुंहुं खे चो ट्रक चढ़ी वियो आहे छा मुंहुं ते या दुनाली बंदूक लॻो आहे छा आहे या फुरड़ी निकितल आहे मुंहुं में असां त क़बर में कहिड़ो खणी वेंदासीं असांखे ॾिसी मलाइक डिॼी वेंदा छा ख़ुदा जा बंदा पंहिंजो ख़्यालु कर मथां डिॼी वञनि अगला न हाणे अहिड़ो बि मुंहुं न आहे ख़राबु असां अहिड़ो बि न आहे। व्याज त न खाईंदा ठीकु आहे। वठंदाऊं न ॾींदाऊं हाणे हिकिड़ो ॻाल्हि ॿुध हिकिड़ी मां सही ॿुधायां थो ॻाल्हि तूं हाणे ईअं कर तुंहिंजो जॻह ठहे थो न हा इहो कैमरा बंदि करे छॾिजो भाउ हिन ते इहो तूं 10 लख रुपया भली जा वठी वञ तोसां रियात आहे तूं इंटरव्यू कयो आहे असांजो भाउ माण्हू आहे तूं 5 लख रुपया साल में ॾींजांइ अच्छा ठीकु आहे न ॾेई सघंदो जॻह तव्हांजी न ॾेई सघंदे त पोइ ज़ाहिर आहे पोइ त हाणे इहो थींदो न तूं रुॻो ॿाहिरि कढी वञे सामान बि असांजो अथई ठीकु आहे, पोइ पोइ मां बि अच्छा नाज़रीन टिपिकल टॉक में तव्हां वसायो व्याजी जी गुफ़्तगू ॿुधी इंतिहाई थर्ड क्लास माण्हू तव्हांजे अच्छा तूं फर्स्ट क्लास माण्हू आहे VIP सीट ते वेंदो आहे जहाज़ में तुंहिंजी VIP सीट ठहंदी आहे न को शर्म हया न आहे का गैरत न आहे हिननि खे त मां इहो छा चई रहियो आहियां गैरत जो ॻाल्हि थो करे छॾे त बंदि कर प्रोग्राम खे गैरत जो ॻाल्हि व्याज चढ़ी वियो थी हाणे हे जेको विहार थी असांजे हिते टाइम व्याज कयूं किथे आहे खयो किथे हाणे खयो किथे आहे चढ़ी वियो थी हिते व्याज जान जा पुट हाणे जॾहिं फैर थिए घर जे मथां त ख़बर पवंदे या तुंहिंजी छत हिते पई हूंदी नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु हाणे ख़तमु थिए पियो टिपिकल टॉक जो वसायो व्याजी तव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो फेसबुक पेज ते धरती TV जे पेज ते ॿुधाइजो इन सां गॾु पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई